खैरपुर मां ख़बर ॾींदा हलूं त MNA डॉक्टर सैयदा नफीसा शाह जीलानी जे हुकुम ते यूसी शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेथो वाइस चेयरमैन शहजादो धारेजो तरफ़ां यूसी शादी शहीद जी अवाम खे 274 सोलर प्लेटूं ॾिनियूं वयूं। उन मौके ते अवामी मेड़ाके खे तकजी MNA डॉक्टर नफीसा शाह जीलानी ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा ग़रीबनि मिसकीननि जी मदद कई आहे, तॾहिं अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेथो ॻाल्हाईंदे चयो त मां यूसी जी अवाम जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जो अवाम हर वक़्तु सॾ में सॾ ॾींदी आहे। इंशाअल्लाह हर महीने ईंदड़ बजट यूसी जी अवाम ते ख़र्च कंदुसि। वाइस चेयरमैन शहजादो धारेजो ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी काइद डॉक्टर सैयदा नफीसा शाह जीलानी जो शुक्रगुज़ार आहियां जो यूसी शादी शहीद जी अवाम जा मसला हल कया आहिनि। पीअण जे साफ़ पाणी जी स्कीम करोड़ रुपयनि जी लागत सां घर घर मिठो ऐं साफ़ पाणी ॾिनो ऐं असांजे पटनी माइनर खे पको कराए ॾिनो ऐं अहिड़ा केतिरा ई प्रोजेक्ट ऐं स्कीमूं ॾेई अवाम जूं दुआऊं ऐं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खैरपुर मीरस इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली शेर मकोल, तालका इंफॉर्मेशन जाहिद हुसैन गंभीर, सीनियर सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहरानी ऐं ॿिया PP जा जियाला पिण मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।